मोहतरम अशफाक अहमद मेमन साहब, ऑनरी मेमन जमात पाकिस्तान, उन खां अलावा मुझे मेमन ॻोठ जा मुअज़्ज़िज़ीन ऐं मुंहिंजा जेके स्टूडेंट, अस्सलाम वालेकुम। अॼु मेरान डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे तरफ़ां ये अवार्ड सेरेमनी प्रोग्राम रखियो वियो आहे। ऐं शुक्रगुज़ार आहियां अशफाक मेमन साहब जो अॼु पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिननि नंढड़नि गुरनि जहिड़े ॿारनि लाइ आया ऐं हिन तक़रीब में शिरकत कई ऐं असां सभिनी जी हौसला अफ़ज़ाई कई। ऐं मोहतरम जावेद अहमद अबड़ो साहब, असांजो SHO मेमन ॻोठ, उन खां अलावा दानियाल साहब, असिस्टेंट डायरेक्टर स्टेट बैंक, ऐं ADC मलीर बशीर अहमद मेमन साहब। हालांकि उहो असांजे ॻोठ जो आहे पर वरी बि पोस्ट अथसि ADC जी, त कम अज़ कम उनखे बि आउं वेलकम चवां थो। ऐं हिते असांजो मलीर प्रेस क्लब जो सदर अब्दुल कादिर दर साहब। ऐं आउं चवां थो त अहिड़े क़िस्म जा जेके हे प्रोग्राम थियनि, छाकाणि त असांजे ॿारनि खे अवेयरनेस बि ॾिजे ऐं उन्हनि खे एप्रिशिएट बि कजे, ताकी उहे अञा अॻिते पंहिंजी महिनत कनि ऐं पंहिंजे महिनत करे कंहिं मक़ाम ताईं पहुचनि। हाणे रिसेंटली असां हिकिड़ो ॿियो बि प्रोग्राम रखियो आहे, मिठी मेमन इंस्टीट्यूशन जो जेको जंहिंमें ये कोर्स कराया था वञनि मेमन इंडस्ट्रियल वारनि की तरफ़ां, जंहिंमें हिन वक़्तु अब्दुल्ला अनवर ऐं हाफ़िज़ साहब ऐं मुज़म्मल इन्हनि महिनत कई आहे। ऐं मूंखे चयूं त असां नंढड़ियूं जेके आहिनि से उन्हनि खे होॾे कोर्स कराईंदासीं, पर इशू अचे थो त उते जी फीस जो बि इशू आहे ऐं उन खां अलावा ट्रांसपोर्ट जो बि मसइलो आहे, जंहिंमें मूं अशफाक साहब खे बि रिक्वेस्ट कई। अशफाक साहब चयो त मां सादिक फाउंडेशन जे तरफ़ां इंशाल्लाह सपोर्ट कंदुसि ट्रांसपोर्ट जे हवाले सां। सो इंशाल्लाह उहा सपोर्ट असांजे नंढड़ियुनि खे थींदी ऐं उहे वञनि पियूं माशाल्लाह। तक़रीबन आउं सम्झां थो 40 खां 48 नंढियूं जेके आहिनि से हिन वक़्तु ओॾे वञनि पियूं, जेके कोर्स कनि पियूं। इंशाल्लाह उहो ब्यूटिफिकेशन जो कोर्स आहे उहो कंप्लीट कंदियूं त उहो पंहिंजे मदद पाण तहत माना पंहिंजो पाण कारोबार पंहिंजे हिसाब सां करे सघंदियूं ऐं पंहिंजी उहो सिस्टम हलाए सघंदियूं। सो इन रीति यासीन बंदीजो साहब, उनखे बि शाबिश आहे, जेको हिन वक़्तु 16 साल थी चुका आहिनि, जंहिं महिनत कई आहे पंहिंजे मदद हिते पंहिंजे सुठे नमूने सां मेमन ॻोठ में हलाए थो पियो ऐं उहो बि हिनखे शाबिश आहे, हिन सुठे नमूने सां हलायो आहे। उहे नंढड़ियूं जेके जिन उते कोर्स कया उहे अॼु उहे पंहिंजे सिस्टम सां पंहिंजो उहो मेकअप वारो सिस्टम जेको थींदो आहे उहो हलाइनि पियूं, जंहिंमें रोज़गार कनि पियूं। सो अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि ताकी असांजे ॿारनि खे हौसला अफ़ज़ाई थिए। उन खां अलावा अॼु असां स्पेशली जेको प्रोग्राम थियो त असां जावेद अहमद अबड़ो साहब जेको SHO मुराद मेमन आहे, उनखे बि असां एप्रिशिएट करण जे लाइ हिते इहो एमरजेंसी प्रोग्राम रखियोसीं। ऐं असांजी सच ॻाल्हि आहे त असांजे इलाइक़े में थोरो अमन जे हवाले सां ॾाढो मसइलो थी पियो, जो हाउस रेबरीज़ जेके थियूं, जंहिंमें 15 खां 20 माण्हू अची ऐं राति जो अची घरनि में अची यरगुमाल करे ऐं उहे सॼो माना दाड़ो हणी ऐं उहो फुर करे माना ज़ोरी ज़बरदस्ती जेका चोरी चइजे उहा थी पई, जंहिंमें आफ़रीना SHO जावेद अबड़ो साहब खे, जंहिं पंहिंजी हिमत सां पंहिंजे टीम पूरी संदसि, उन सां गॾु हेड मोरल साहब बि हिमत करे बीठा आहिनि, जेके हिन वक़्तु असांजे ॻोठ बल्कि आसपास मेमन ॻोठ थाणे जी जेका बि हुदूद आहे उन में हिननि अमन क़ाइमु करण जी वॾी कोशिशि कई आहे। आउं खेनि एप्रिशिएट थो कयां। महिरबानी।